उडेरुलाल मां ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सौ पारां तालके अस्पताल मटियारी जे लाइ साइड पार्टीशन ॾिना विया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सौ तालका अस्पताल मटियारी जे मरीज़नि लाइ 20 अदद साइड पार्टीशन ॾिना विया। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सौ चयो त तालके अस्पताल मटियारी जे दौरे ते वियसि त अस्पताल अंदरि औरतुनि जे पर्दे लाइ पार्टीशन न हो, जंहिं ते औरतुनि जे पर्दे लाइ मूं अहिड़ो कदम खयो वए जंहिंमें औरतुनि जो पर्दो महफ़ूज़ हुजे। अदील अहमद सौ वधीक ॿुधायो त मटियारी अस्पताल सां गॾोगॾु मुंहिंजी इहा बि कोशिश आहे त मटियारी जे ऑफिसुनि में सुधारो अचे ऐं अवाम खे रिलीफ मिले। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।